अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक ॿी नई वीडियो में खुश आमदीद। दोस्तों तव्हांखे ख़बर हूंदी त जैज़ ते जेके भी VPN फ्री इंटरनेट हलाए रहा हुआ काफ़ी उहे बंदि थी विया आहिनि। तंहिंजे करे काफ़ी दोस्त जेके आहिनि परेशान हुआ। उन्हनि जे लाइ मां हिकिड़ो नओं VPN खणी आयो आहियां जेको तमामु स्पीड सां जेको इंटरनेट हलाए रहियो आहे। पर उन में प्रॉब्लम हिकिड़ी आहे, छो जो असां हिन पंहिंजे चैनल में को बि कूड़ो वीडियो न ठाहींदा आहियूं। इन करे दोस्तनि खे ॿुधाइणु लाज़मी आहे त हीउ जेको VPN आहे कंहिं कंहिं डिवाइस ते कनेक्ट थिए थो। अगरि जेकॾहिं कनेक्ट थी थो वञे त तमामु स्पीड उन जी तेज़ आहे। इन जे लाइ असां पहिरीं दोस्तनि खे ॿुधायूं था त हीउ वीडियो जेको आहे VPN आहे जेको VPN आहे कंहिं कंहिं डिवाइस में कनेक्ट थिए थो। पोइ तव्हां भले वीडियो ॾिसो या न ॾिसो, पहिरीं ॿुधाइणु असांजो फ़र्ज़ु आहे। त तव्हांखे मां चेक करायां, हीउ ॾिसो यूट्यूब मुंहिंजो जेको आहे VPN कनेक्ट आहे। मां यूट्यूब जेको मां हलाए रहियो आहियां। तव्हां हीउ ॾिसो कीअं त जेको आहे त बहितरीनु तरीक़े सां कमु करे थो। लोडिंग वग़ैरह इहे सफ़ा ते जीअं जीअं नेट असां MBN वारी कंदा आहियूं पैसनि वारी, उन वांगुरु ई जेको आहे त कनेक्ट थिए थो। हीउ मां हिकिड़ो वीडियो हलायां थो, ॾिसो त ओके करण सां ई जेको आहे त हीउ वीडियो हली वियो। त तमामु हिन जी बहितरीनु स्पीड आहे। तव्हां दोस्तनि खे ॿुधायो, अगरि जंहिं दोस्त वटि कनेक्ट थी थो वञे त उनखे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। हमेशह असां अहिड़ियूं वीडियो हिन चैनल ते अपलोड कंदा आहियूं। त ॾिसो हाणे तव्हांखे तरीक़ो ॿुधाईंदुसि, VPN जो नालो बि ॿुधाईंदुसि। तव्हां त हिन VPN जो नालो आहे कुतो VPN। तव्हांखे अजीब लॻंदो हूंदो, बिल्कुलु दोस्तो हिन जो कुतो VPN नालो आहे। KUTO VPN प्ले स्टोर तां मिली वेंदो। हिन खे तव्हां डाउनलोड कंदो, मां डाउनलोड करे छॾियो आहे। असां ओपन कंदासीं। सिर्फ़ु कुझु बि न आहे, सिर्फ़ु हिकिड़ो बटण हणणो आहे। ॿी हिन जी का बि एॾी ख़ासि जेकी आहे त मुश्किल सेटिंग न आहे, सफ़ा आसान आहे। हिन खे तव्हां जीअं ई जेको आहे त ओपन कंदव, मां हाणे हिन खे ओपन करे रहियो आहियां। तव्हां थोरो ध्यान सां हिन जी जेकी आहे सेटिंग ॾिसिजो त हीउ VPN जेको आहे त मां ओपन कयां थो। हीअं कुझु नज़र ईंदो, कुतो VPN। कुतनि जे नालनि सां बि VPN खोड़ ठही विया आहिनि। त दोस्तो ठीकु आहे, हाणे हीअं तव्हांखे कुझु इंटरफेस नज़र ईंदो। तव्हांखे कुझु बि न आहे करिणो। हेठो आख़िर वारो नंबर आहे मॉन्ट्रियल लिखियलु आहे, लास्ट में आख़िरी जेको आहे इन खे तव्हां टिक कयो। बसि ॿियो कुझु बि न आहे, पाण ई जेको आहे त कनेक्ट थी वेंदो। हीअ एड अची वेंदो। एड खे जेको आहे असां कुझु थोरो हिन खे ॾिसी करे क्लोज़ कंदासीं। क्लोज़ हिन खे हणी करे ॾिसो त हीअ जेके आहिनि असांजा हली विया सेंकट, असांजो कनेक्ट थी वियो। उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो।